नाज़रीन, दानी में उमरकोट का सूरज कुमार जी रिपोर्ट शामिल कंदासीं। तो उमरकोट शहर में हलंदड़ 30 खां वधीक काठिन जा आराम मशीन मालिकनि पारां बेले खाते जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ काठिन जा आराम मशीनूं बंदि एहतिजाजी रैली कढी। आराम मशीननि मालिकनि पारां बेले खाते जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ जिन्ना पार्क खां DC ऑफिस ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। एहतिजाजी मुज़ाहिरे में आराम मशीननि एसोसिएशन के ज़िले सदर अली खाड़त, इमरान, अशोक माली, विनोद कुमार, अलीगुल बब्बर, सोबदार चायूं, डोलो बील, शंकर जटियूं ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत करे एहतिजाजन तौर पंहिंजा आराम मशीनूं बंदि करण जो ऐलान कयो। बेले खाते पारां जंहिं वणनि जी वाढी जी सख़्ती सां मना कयल आहे, असां उन वणनि जी काठी ख़रीद नथा करियूं, पोइ बिना जवाज़ नोटिस ॾेई हिसाए तंग कयो पियो वञे। मुज़ाहिरीन जो वधीक चवणु आहे त असां ज़मींदारनि खां सुकल वण वठूं था, उन मां काठियूं कढी विकिरो कयूं था। उन जे बावजूदि बेले खाते जा अमलदार आराम मशीननि ते अची करे ॾंड हणी तंग पिया कनि। शहर जूं समूरियूं आराम मशीनूं बेले खाते जे अमलदारनि जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतिजाजन बंदि कयूं वयूं आहिनि। जेसिताईं असांजा जाइज़ मुतालबा हल नथा कया वञनि, तेसिताईं आराम मशीनूं बंदि रहंदियूं। ऐं अली खाड़त सदर आराम मशीन एसोसिएशन उमरकोट शहर जे भरपासे वारनि इलाइक़नि में गैस जी सहूलियत न हुजण ऐं 30 खां वधीक आराम मशीननि बंदि थियण करे शहर में मिठाइनि जे दुकाननि, होटलनि समेत घरू रद पचाव लाइ काठिन जी खोट पैदा थी वेंदी।